ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर एशियाई तरक्याती बैंक के एक आला सतही वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाकात कई है। मुलाकात में रेड लाइन BRT मनसूबे की मौजूदा सूरत समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जो इज़हार किया वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वफ़द के मनसूबे में पेश ईंदड़ मसइलनि ते ब्रीफिंग ॾिनी आहे। रेड लाइन BRT मनसूबो शहरी आबादी वारे ॻुथियल इलाइक़े में गुज़री रहियो आहे। उन रस्तनि ते यूटिलिटीज़ के मुंतकिली वॾो मसइलो आहे। हीउ मनसूबो असां लाइ इंतहाई अहम आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त इन रस्ते ते 5 वॾियूं यूनिवर्सिटीज़ मौजूद आहिनि। उन मनसूबे सां लखें शहरनि खे फ़ाइदो थींदो। निगरान हुकूमत के दौर में 9 महीननि ताईं कमु रुकियल रहियो। पिंक बस सर्विस जहिड़े कामयाब मनसूबनि जो मक़सद शहरनि लाइ सफ़री सहूलियत के बेहतर बणाइणु आहे। अहम ख़बर आहे, एशियाई तरक्याती बैंक के एक आला सतही वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाकात कई आहे। मुलाकात में रेड लाइन BRT मनसूबे की मौजूदा सूरत समेत ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जो इज़हार किया वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वफ़द के मनसूबे में पेश ईंदड़ मसइलनि ते ब्रीफिंग ॾिनी आहे। रेड लाइन BRT मनसूबो शहरी आबादी वारे ॻुथियल इलाइक़नि मां गुज़री रहियो आहे। एक बार भी अहम खबर शेयर कर रहे हैं। एशियाई तरक्याती बैंक के एक आला सतही वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाकात कई। मुलाकात में रेड लाइन BRT मनसूबे की मौजूदा सूरत हाल समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जो इज़हार किया वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वफ़द के मनसूबे में पेश ईंदड़ मसइलनि ते ब्रीफिंग ॾिनी। रेड लाइन BRT मनसूबो शहरी आबादी वारे ॻुथियल इलाइक़े में गुज़री रहियो आहे। उन्हनि रस्तनि ते यूटिलिटीज़ की मुंतकिली वॾो मसइलो आहे। हीउ मनसूबो असां लाइ इंतहाई अहम आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त इन रस्ते ते 5 वॾियूं यूनिवर्सिटीज़ मौजूद आहिनि। इन मनसूबे सां लखें शहरनि खे फ़ाइदो थींदो। निगरान हुकूमत जे दौर में 9 महीननि ताईं कमु रुकियल रहियो। पिंक बस सर्विस जहिड़ी कामयाब मनसूबनि जो मक़सद शहरनि लाइ सफ़री सहूलियत खे बेहतर बणाइणु आहे।